कुछ भी कोने। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे। तालीम बिना कुछ भी कोने। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे। तालीम बिना कुछ भी कोने। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ कर। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन। तालीम खपे ताला न खपन होता कुएं भाड़ा न खपन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे। तालीम बिना कुछ भी कोने। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल